सब खां पहिरीं मां शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर डॉक्टर सैयद मदद अली शाह साहब, सिंधी शोबे जे उस्तादनि ऐं शागिर्दनि ऐं ख़ासि तौर ते असांजा जेके स्कॉलर हुआ डॉक्टर एहसान दानिश ऐं साईं रफ़ीक वसाण साहब, उन्हनि जो दिलि जे गहराइनि सां थोराए थो आहियां त हुननि अॼोके हिन वर्कशॉप जो न रुॻो एहतमाम कयो, पर उन में पंहिंजे हिसे जो जेको इंतिज़ामी ऐं इल्मी हिसो आहे उनखे भरपूर नमूने निभायो। मां सम्झां थो त जेको इल्मु आहे उहो अकेले सिर या को बि इदारो या फ़र्द पैदा नथो करे सघे। इल्मु हमेशह गॾियल कोशिशुनि जो नतीजो थींदो आहे ऐं जेकॾहिं फ़र्दनि या कमु कंदड़ माण्हुनि ऐं इदारनि जे विच में कोऑर्डिनेशन न आहे, का गॾियल अॻभराई न आहे, त उन सतह जो ऐं मयारी इल्मु पैदा बि न थी सघंदो आहे। तंहिंजे करे असां गुज़िरियल कुझु वक़्त खां वठी इहा कोशिशि कई आहे त उहे इदारा जेके असां वांगुरु सिंधी ॿोलीअ जे तरक़ीअ, उन जे तहफ़ुज़, उन में नयुनि अॻभराइण जे हवाले सां पंहिंजूं तहक़ीक़ी ख़िदमतूं सरंजाम ॾेई रहिया आहिनि। उन्हनि सां असां MOU कयूं, उन्हनि सां ॻंढिजूं, जुड़ूं ऐं उन्हनि वटि ख़ासि तौर ते जेका हिकिड़ी वॾी मिल्कियत आहे, यानी उन्हनि जा शागिर्द जेके ज़ाहिरा असांजी ॿोलीअ खे न रुॻो अॼु दौर में बचाइण, उनखे महफ़ूज़ करण जो कमु करे रहिया आहिनि, पर सही माना में उहे सिंधी ॿोली जा सफ़ीर बि आहिनि। उहे ई माण्हू आहिनि जेके हिन हेॾी जेका हिकिड़ी वावेल आहे त सिंधीअ में तव्हां MA करे छा कंदव, सिंधी पढ़ी छा कंदव, या जेके ख़तरा ऐं ललकारूं आहिनि असांजी ॿोलीअ खे ख़ासि तौर ते प्राइवेट स्कूलनि जे समूरे सरिश्ते खां या मीडिया जी जेका ही वेव आहे या लहर आहे उनखां, उन में उहे माण्हू इतफ़ाक़न आया आहिनि या पंहिंजी ख़्वाहिश सां आया आहिनि। ॿिन्ही सूरतुनि में उहे सिपाही आहिनि जेके हिन ॿोलीअ जे तहफ़ुज़ जी जंग विढ़ंदा, उहे ई इनखे बचाए ईंदड़ नसलुनि ते वठी वेंदा। तंहिं करे असां बि सम्झूं था त जेकॾहिं असां उन्हनि ते कमु न कयो, जेकॾहिं असां उन्हनि जी मदद न कई, जेकॾहिं असां उन्हनि खे हुननि जे कम जी अहमियत जे बारे में न ॿुधायो ऐं हू इनखे वाक़ई इन सॼी जेका वावेल आहे त सिंधीअ में पढ़ण को शायदि ॾोह आहे, एब आहे, या को नकारा ऐं निकमा माण्हू सिंधी पढ़ंदा आहिनि, या उहे पढ़ी को समाज में रोल प्ले नथा करे सघनि, को वॾे मयार जो किरदारु अदा नथा करे सघनि, त हुननि खे इन ॻाल्हि जो अहसासु ॾियारियूं त इहा जेका प्रोपेगेंडा आहे ऐं इहा जेका वावेल आहे उहा एतिरी त सतही ऐं बाज़ारी आहे ऐं एतिरी त ग़ैर मयारी आहे जो तव्हां जेकॾहिं थोरी देरि लाइ पुठिते मुड़ी ॾिसंदव त तव्हांजे समाज जा घटि में घटि बि 30 सैकड़ो रोल मॉडल उहे आहिनि जंहिंजो तव्हांजी ॿोलीअ सां या ॿोलीअ बाबति ऐं अदब बाबति कमु आहे। तव्हां जॾहिं बि डॉक्टर बलोच जो नालो खणंदव, जॾहिं बि तव्हां डॉक्टर अलाना जो नालो खणंदव, तव्हां जॾहिं बि मोहम्मद इब्राहिम जोयो जो नालो खणंदव, जिन जा नाला तव्हां प्राइमरी जे किताबनि खां वठी पढ़ंदा आया हो, उन्हनि माण्हुनि तव्हांजी शख़्सियत साज़ीअ में, तव्हांजी ज़हन साज़ी में, तव्हांजे ज़िंदगीअ जे रुख जे तयन में तमामु वॾो रोल प्ले कयो आहे। ऐं अहिड़ा बेमिसाल माण्हू केतिरा ई थी सघनि था, पर असां चाहियूं था त हाणे ज़ाहिरा हर दौर जूं पंहिंजूं हिकिड़ियूं तक़ाज़ाऊं आहिनि। हाणे असांखे पंहिंजी ॿोलीअ जी ख़िदमत शायदि रुॻो किताबनि लिखणु या रुॻो तहक़ीक़ी मक़ाला लिखण सां खां अलावा जेके ॿिया इल्म आहिनि AI खां वठी, जेके मुख़्तलिफ़ तहक़ीक़ी मामलनि में तमामु घणा मददगार साबित थी रहिया आहिनि, उन्हनि खे अपनाईंदे असांखे पंहिंजी ॿोलीअ जी तरक़ीअ में गुज़िरियल आलमनि खां वधीक बहितर ऐं मयारी किरदारु अदा करिणो पवंदो। छाकाणि त इतफ़ाक़ इहो आहे त उहे जेके एॾा वॾा आलिम आहे उन्हनि खे बि इहो कुझु नसीबु न हो जेको तव्हांखे आहे। तव्हां जेकॾहिं रुॻो अॼु खां 30 साल पुठिते हलिया वेंदो त हीअ मोबाइल फ़ोन बि न हुई। जीअं जीअं पुठिते वञिबो त ख़बर पवंदी त हीअ सभु सहूलियतूं जेके अॼु असां वटि हिकिड़े प्राइमरी जे ॿार खे हासिलु आहिनि, उहे अज़ीम तरीन माण्हुनि खे हासिलु न हुयूं। तंहिं करे जॾहिं इहे एॾियूं सहूलियतूं हासिलु थियूं आहिनि त असांखे उन्हनि जो हिकिड़ो मस्बत ऐं जाइज़ इस्तेमालु कंदे असांखे उहो शोबो जेको असां सम्झूं था रुॻो डिग्री न आहे, रुॻो नौकिरी न आहे, रुॻो रोज़गार जो वसीलो न आहे, पर हिकिड़ो अहिड़ो कमु आहे जेको असां समाज जे कंहिं बि शोबे में वेही, समाज जे कंहिं बि स्टेज ते बीही, कंहिं बि फोरम में वेही बेद फ़ख़्र सां ॿुधाए सघूं था, जेको असांजी सुञाणप बि आहे, जेको असांजे हज़ारनि सालनि जे विरसे ऐं तहज़ीब जी रिवायत जो अमीन बि आहे। त असां सम्झूं था त इन करे ख़ुशनसीब आहियूं त हीउ रुॻो रोज़गार न आहे, हीउ रुॻो नौकिरी न आहे, हीउ रुॻो पैसनि कमाइण जो ज़रियो न आहे। उहो बि थी सघे थो, छाकाणि त हाणे ॿोलियुनि जी जेका हुई रुकावट, त शायदि तव्हां जेकॾहिं हिन ॿोलीअ में माहिर न आहियो त तव्हां तरक़ी नथा करे सघो, त हाणे दुनिया में ख़तमु थी चुको आहे। तव्हां जेकॾहिं ॾिसंदव त जर्मन खे
अंग्रेज़ी जी मोहताजी न आहे, अरबन खे अंग्रेज़ी जी मोहताजी न आहे, कोई फ्रेंच खे न आहे, इनखे रशियन खे न आहे ऐं चाइनीज़ खे न आहे। हाणे त तव्हांजी ॿोली ख़ुदि टेक्नोलॉजी में जंहिं मयार ऐं दर्जे ते दाख़िल थी चुकी आहे, ख़ुदि उहा ॿोली तव्हांजे लाइ रोज़गार जा तमामु घणा नवां दरवाज़ा खोले सघे थी। पर ज़ाहिर पाण खे अपडेट करिणो पवंदो, पाण खे बहितर बणाइणो पवंदो, उन रिवायती डिग्री ऐं रिवायती क्लासनि खां ॿाहिरि निकिरी सोचणो पवंदो त असां पंहिंजी सलाहियत, पंहिंजा स्किल, पंहिंजो पाण खे नए दौर जो माण्हू कीअं था साबित करे सघूं। बाक़ी रुगो ही जेको अॼु जो वर्कशॉप थियो आहे, असां इन ताईं महदूद न रहंदासीं। तव्हांखे मां ॿुधायां त जेको असां MOU कयो आहे नवाबशाह यूनिवर्सिटी सां, उन में इहा ॻाल्हि बि शामिलु आहे त असां सिंधी शोबे जे शागिर्दनि खे इंटर्नशिप्स ॾींदासीं। असां उन्हनि खे तहक़ीक़ जे मुख़्तलिफ़ शोबनि में पाण सां गॾु खणंदासीं। बल्कि असां इन ते कमु कयूं पिया था त जेकॾहिं तव्हां असांजे शोबे में उते इदारे में अची इंटर्नशिप नथा करे सघो त असां हिकिड़े मुनासिबु अमाउंट ते तव्हां खां हिते ई कमु वठूं जिते तव्हां वेठा आहियो। पर ज़ाहिर उहो तॾहिं थी सघे थो जॾहिं तव्हां लिटरेचर बजाए लैंग्वेज खे या ॿोलीअ खे ऐं सिंधी ॿोलीअ खे पंहिंजे तहक़ीक़ जो वसीलो या ज़रियो बणायो ऐं उन में को नओं आइडिया खणी अचो। मिसाल, जेकॾहिं को IT जो शागिर्द ऐं सिंधी शोबे जो शागिर्द गॾिजी सिंधीअ में कंहिं गेम ते कमु करे सघनि था, कंहिं रांदि ते कमु करे सघनि था, त इहो प्रपोज़ल बि असां एक्सेप्ट करे सघूं था। इन ते बि असां फंडिंग कंदासीं, मदद कंदासीं। त ईअं बेशुमार शयूं अहिड़ियूं थी सघनि थियूं जेके तव्हां ईअं सां गॾिजी करे सघूं था ऐं उहे तव्हांजो रोज़गार जो ज़रियो बि थी सघनि थियूं। ऐं तव्हांजी सभ खां आम ॻाल्हि आहे त इन एज में तव्हांजो हिकिड़ो प्रोफाइल ठाहींदियूं, तव्हांजी CV ठाहींदियूं, तव्हांखे मदद कंदियूं। सुभाणे जॾहिं बि तव्हां कंहिं शोबे में वेंदो, कंहिं इदारे में अप्लाई कंदो, त उहो जेको तव्हांजो प्रोजेक्ट आहे या प्रपोज़ल आहे या तव्हांजी ठाहियल जेका लुग़त आहे, तव्हांजी ठाहियल एप्लीकेशन आहे, या तव्हांजो सिंधी ॿोलीअ जे कंहिं पहलू या रुख ते कयल को कमु आहे, उहो तव्हांखे उते पेश करे तव्हांखे जो जेको तारुफ़ आहे उनखे रुगो भरपूर ऐं मज़बूत बणाईंदो। पर तव्हांखे शायदि वधीक ॻाल्हाइण जी ज़रूरत पेश न ईंदी, छाकाणि त कमु ई सभ खां सुठो ॻाल्हाए सघंदो माण्हू जे पारां। तंहिं करे मां सम्झां थो त हीअ शुरूआत आहे ऐं यकीननि असांजा जेके आलमी स्कॉलर आहिनि, ॿई पंहिंजे पंहिंजे शोबे जा बेहद माहिर आहिनि, उन्हनि खे हिकिड़ो आलमी एक्सपोयर आहे, उहो दुनिया जहान में उथनि वेहनि था। उन्हनि खां तव्हां अॼोके मौज़ूअ जे हिसाब सां कई नयूं ॻाल्हियूं सिखियूं हूंदियूं। पर ज़ाहिर आहे कंहिं हिकिड़े वर्कशॉप में ऐं कंहिं हिकिड़े लेक्चर में ऐं कंहिं हिकिड़े ॾींहं में सभु कुझु सिखणु मुमकिन न आहे। सिखणु हिकिड़ो मुसलसल अमल आहे, हिकिड़ो लाॻीतो अमल आहे। जेकॾहिं हितां निकिरण खां पोइ तव्हां ॿीहर इन मौज़ू बाबति न को मक़ालो पढ़ो, न को किताबु पढ़ो, न का वीडियो ॾिसो, न को लेक्चर ॿुधो, न कंहिं वर्कशॉप जो हिसो थींदो, त इहो महीने खां पोइ हिन मां तव्हांखे का बि ॻाल्हि यादि न रहंदी। जीअं पाण मैट्रिक में फिज़िक्स ऐं केमिस्ट्री पढ़ी आया आहियूं, पर जेकॾहिं हाणे केरु टेस्ट वठंदो त मां सम्झां थो पाण प्राइमरी वारी फिज़िक्स ऐं केमिस्ट्री में फेल थी वेंदासीं। तंहिं करे जंहिं बि शोबे में तव्हां आहियो मौजूदु, उन में मुसलसल पढ़णु ऐं उन सां जुड़ी हलण ई तव्हांजे तरक़ीअ, तव्हांजे अॻिते वधण में तव्हांजी मदद कंदो। तव्हांजी तमामु घणी महिरबानी।